अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां घुमण खां अॻु में ही फनी व्लॉग ठाहियो आहे। उमेद कंदा आहियूं तव्हांखे पसंदि ईंदो। हा ये सर को मारी वने सामान तो सा कपड़ा लटाणो आ तो दे ना ता सोलो है सही वीजुआ अरे को मारी तेरी बा कयूं कपड़ा लटावी जुगा मुझे लाइक शर्ट ही अच्छी भाई हर केॾां वारो वञी ओड़े शर्ट ना पैसा बची इगो थोरो खणंदो केर पैसा बची को असा को थोरो खणंदो केर पाने खणन अब तक नारला कम तो नारम चा पाए शर्ट तो मुझे भाई छोकरा प्यारी दा कन घुमण जी ॾिसो मैं आफ्ता में सामान थेलड़ो न डड़ो खयो था न ॾिसो सामान नंढड़ो थेलो आहे। भरे कर शोए भरे कर शोए भरे सामान हाँ। है मुझो सामान वो खणदा सरकी आई ने वठी थेले लेकिन खणंदा हो क्या खणंदा हो क्या वठी तो सही मां कोन खणा हुन ट्रे माण्हू अलग अलग सामान पाए कुले सामान वजन खणे कोई वदो बीचड़ा जड़ा इको ना और में गर्मी आ डाडी गरीब के ॾेई छॾण हेड़ा लुंडे जा तूं पाईंदे जदी लुंडे धप दने शुरुआती धप लुंडे जी धप पोलो ब्रांड आ न पोलो पोलो ई धप दने वाला करोगी हाथी कचो करे लुंडे जो माल दोस्तों उम्मीद था कयूं तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि आई हुजे त लाइक करे छॾिजो ऐं दोस्तनि खे शेयर करे छॾिजो।